बोड़ींडो सिंध जे क़दीम ऐं लोक मूसीक़ी सां वास्तो रखंदड़ हिकु अहम साज़ आहे जेको ख़ासि तौर ते रेगिस्तान ऐं जाबलू इलाइक़नि में वॼायो वेंदो आहे। हिन साज़ जे सिंध जे तहज़ीब, लोक रवायतुनि ऐं सूफ़ियाना रंग सां गहरी वाबस्तगी आहे। इन हवाले सां बदीन ज़िले जे वारियासे इलाइक़े थरपारकर जे ॻोठु केटी जे रहवासी बोड़ीडो वॼाईंदड़ लोक फनकार फ़क़ीर ज़ुल्फ़कार अली लुंड मेहरान टीवीअ सां वीचार हिन रीति वॼिया आहे। मुंहिंजो तालुक़ ॻोठ केटी मीर मोहम्मद लुंड इहो बदीन ऐं थरपारकर जे संगम ढोरे पुराण जी कंधी सां आहे। आउं गुज़िरियल 40 सालनि खां इहो साज़ वॼाईंदो अचां ऐं इन खां अॻु में मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद मीर मोहम्मद उहो वॼाईंदो, उहो बि प्राइड ऑफ परफॉर्मेंस हो, आउं बि प्राइड ऑफ परफॉर्मेंस आहियां। ऐं इन खां अॻु में मुंहिंजो ॾाॾो जेको आहे अलाह ॾिनो फ़क़ीर उहो वॼाईंदो थो अचे। माना आउं हीअ 3 पीढ़ी में इन साज़ खे वॼाईंदो अचां ऐं हीअ तमामु सिंध जो क़दीम साज़ आहे जेको मिटी मां ठहे थो ऐं फूक सां वॼे थो। इहो शायदि मोहन जे दड़े मां त असांखे मिले थो, पर हीउ उनखां बि पुराणो साज़ आहे। इहो तमामु ग़लति अमल आहे। ॾिसो, अहिड़ो फेसबुक ते हिकिड़ो मीडिया ते सोशल मीडिया ते अहिड़ो वीडियो रखणु या इंतिहाई घटिया आहे, ईअं न करणु खपे। अगरि इहो 4-5 साल जो अॻे जेको वाक़ियो बि हो ऐं उहो धर्म भरम बि थी वियो त वरी उनखे ॿिए दफ़ा जेको आहे सो पब्लिक करे हेतिरो सोचो हिननि सियाही जेके मकान आहिनि असांजा ऐं हीअ जेके असांजूं सकाफ़ती जॻहियूं आहिनि जेके तफ़रीह लाइ माण्हुनि जे लाइ आहिनि ऐं उन्हनि ते इहो माना गंद उछलियो वियो आहे, इहो इंतिहाई ख़राबु आहे, नाज़ेब आहे, इहो न करणु खपे। असां ईअं चवंदासीं त इहो इंतिहाई ग़लति थियो आहे, इहो न करणु खपे। मूंखे पाकिस्तान जो वॾे में वॾो एवार्ड हूंदो आहे प्राइड ऑफ परफॉर्मेंस, उहो मिलियल आहे। उनखां सवाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको सिंध गवर्नमेंट कल्चर वारनि जो हूंदो आहे उहो बि मूंखे मिलियल आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको एवार्ड आहे उहो बि मिलियल आहे। उनखां अलावा अलाए केतिरा एवार्ड मूंखे मिलियल आहिनि अलहमदुलिल्लाह। तमामु इंटरनेशनल लेवल ते हींअर आऊं आहियां पंहिंजे साज़नि ऐं पंहिंजे इन सुरनि सां। दुनिया मूंखे सुञाणंदी आहे। ॿाहिरि मुल्कनि में आऊं चाइना वियो आहियां, दुबई वियो आहियां, लंडन वियो आहियां, नेपाल वियो आहियां ऐं अहिड़ा 2-3 मुल्क इहे आऊं घुमी आयो आहियां। पंहिंजे साज़ पंहिंजे फ़न सां उन्हनि उते वॼाए बि आयो आहियां। बोड़ींडो घणो करे वॼाईंदड़ हिकु ई वक़्तु ॻाइण बि कंदो आहे। बोड़ींडे सां साज़, गीत, विराग, सूफ़ी कलाम ऐं दास्तान में माल चारींदड़नि तरफ़ां माल चारींदे या अकेलाई में वॼाईंदा आहिनि। बोड़ींडे सिंध जी लोक सुञाणप जी अलामत आहे। हिन साज़ में धरती, ॾुखनि, विछोड़नि ऐं इश्क जो इज़हार मिले थो। केतिरा ई लोक फनकार बोड़ींडे ज़रिए पंहिंजा अहसास बयानु कंदा रहिया आहिनि। अॼुकल्ह जदीद मूसीक़ी जे असर सबबु बोड़ींडो आहिस्ते आहिस्ते विसरंदो पियो वञे। वॼाईंदड़ फनकार घटिजी रहिया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त बोड़ींडे वॼाईंदड़ फनकारनि खे सरकारी समाजी सतह ते हिमथायो वञे। बोड़ींडो रुगो साज़ न पर सिंध जे रूह जी आवाज़ आहे। उन जी हिफ़ाज़त ऐं वाध वीज असां सभिनी जी गॾियल ज़िमेवारी आहे त जीअं ईंदड़ नस्ल बि सिंध जे हिन क़दीम विरसे सां वाक़ुफ़ु रहे। कैमरामैन बरकत अली गुरगेज़ सां गॾु मोहम्मद हनीफ़ गुरगेज़, मेहरान टीवी, नवकोट।